सिंध हाई कोर्ट के हुक्म ते बहरिया टाउन के ऑफिसरन समेत 200 ॼणनि ख़िलाफ़ सिंधी वसंदियन ते कब्ज़े लाइ चढ़ाई जो केस दाख़िल कयो वियो। एफआईआर में मलक रियाज़ जो नालो शामिल न कयो वियो। मलीअ जे गडाप थाने ते पुलिस ॻोठाणे अमीर अली गबोर जी दरख़्वास्त ते बहरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। एफआईआर में बहरिया टाउन के ऑफिसरन समेत 200 जवाबदारन तौर नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त बहरिया टाउन के चेयरमैन मलक रियाज़ के नामज़द न कयो वियो। एफआईआर में बहरिया टाउन के अमलदार एडमिरल रिटायर्ड अहमद हयात, कर्नल रिटायर्ड रफाकत, डायरेक्टर लैंड कर्नल रिटायर्ड खुर्शीद बुखारी, एमडी ऑफिसर इंजीनियर मोहम्मद रियाज, मोहम्मद दानिश ऐं सरफराज अहमद समेत 200 ॼणा शामिल आहिनि। एफआईआर जे मतन में ॼाणायो वियो आहे त ॼाणायल ऑफिसरनि जी अॻवाणी में ॻोठ ते चढ़ाई करे घर ॾाहे पट कया विया। औरतनि ऐं ॿारनि मथां तशदुद ऐं फुरलुट कई। केस ॻोठाणे अमीर अली गबोल जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। हुन जो चवणु आहे त पुलिस केस में मलक रियाज़ जो नालो शामिल नाहे कयो। पुलिस खे उन जो नालो बि शामिल करणु घुरिजे।